मुंहिंजी गाॾी में विहार पवंदो जेके केस में नामज़द जवाबदार आहिनि, हिकु बि जवाबदार गिरफ़्तार न थियो आहे। DIG हिते आयो, उनजो त असां जवाबदारनि ते वेझो पहुची विया आहियूं ऐं पलांद करे पहुचंदासीं। उन खां पोइ जेको आहे सो IG साहब इहो बयानु ॾिनो त असां पलांद कंदासीं, जेकॾहिं दिले दादू में कमांड चेंज करण जी ज़रूरत पई त असां कंदासीं, पर असां पंहिंजे एहलकारनि जो पलांद वठंदासीं। त छा सबब आहिनि, छा ॾोहारी पुलिस खां ताक़तवर आहिनि जो हींअर ताईं 10 ॾींहं गुज़री विया आहिनि, एहलकारनि जी शहादत में हिकु बि जवाबदार गिरफ़्तार न थी सघियो? ॾिसो, पहिरीं त मां हुननि बहादुर पुलिस एहलकारनि खे ख़राज अक़ीदत पेश थो कयां, जंहिं इन बहादुरी सां पंहिंजी जान जी परवाह न किए बग़ैर जेको आहे सो पंहिंजो मुक़ाबिलो कयो ऐं शहादत जो जाम नोश कयूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट, तव्हांखे ख़बर आहे त शहीदनि जो जेको अमेंडमेंट आंदी आहे, पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट उनखे जेको आहे सो तमामु घणो उनखे मुंहिंजे ख़्याल में 2 करोड़ रुपया ऐं जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट उहो कयो आहे, ऐं 2 नौकरियूं उहे बि डेफिनेटली उन्हनि खे मिलंदियूं। बाक़ी तव्हां जेका ॻाल्हि कई त उहे माण्हू जेके आहिनि सो ज़रूरु कैफ़र किरदार ताईं पहुचंदा ऐं उन्हनि खे सख़्तु सज़ा मिलंदी। ऐं इहे ॻाल्हियूं जेके आहिनि सो ओपन करण जहिड़ियूं न हूंदियूं आहिनि, इहा इन्वेस्टिगेशन हूंदी आहे, ज़ाहिर आहे इहे शयूं ओपन थी वेंदियूं त मीडिया ते अची वेंदियूं त ऑब्वियसली जेके क्रिमिनल्स एट लार्ज आहिनि उन्हनि खे इहा इंफॉर्मेशन मिली वेंदी ऐं उहो पंहिंजो ज़ाहिर आहे ॿिए पासे टिड़की वेंदा। त इहे शयूं तव्हां रेस्ट एश्योर्ड रहो त उन्हनि खे जेको आहे सख़्तु सज़ा बि मिलंदी ऐं पंहिंजो उन्हनि खे अहिड़ी सज़ा मिलंदी जो ॿियनि खे बि उन जो जेको आहे आईंदा अहिड़ो क्राइम अहिड़ो करण जो उन्हनि खे पंहिंजो मिलंदो। इहो तव्हां रेस्ट कंहिंजा ॾिसो, नादिर जमाली वारे केस में सिंध गवर्नमेंट हुन शइ जो नोटिस बि वरितो। वारसनि जेका डिमांड कई उहा इहा कई कि असांखे जुडिशल इंक्वायरी कराए ॾियो। उहो जुडिशल इंक्वायरी जो बि मुतालबो हुननि जो पूरो थियो। त मां सम्झां थो त जुडिशल इंक्वायरी मुकमल थियण ताईं असांखे इंतज़ारु करणु घुरिजे त जुडिशल इंक्वायरी में छा एस्टेब्लिश थिए थो। बाक़ी हाणे हुननि जे वारसनि जी जेका आहे सो जेका ख्वाहिश हुई, पहिरीं इन्वेस्टिगेशन ॾिनी वई पुलिस खे, हुननि हुन ते एतिराज़ कयो त जुडिशल इंक्वायरी थियणु खपे। उहो जुडिशल इंक्वायरी जो बि लेटर तव्हांखे ख़बर आहे त गवर्नमेंट पाण रिकमेंड कयो त भई इंक्वायरी थियणु खपे। त हाणे उहा इंक्वायरी जी रिपोर्ट जेसि ताईं फाइनल नथी थिए, मां सम्झां थो त हिन मामले ते वधीक ॻाल्हाइण जेको आहे मौज़ू न आहे। तव्हां पीपल्स पार्टी ज़िले जा सदर आहियो, अक्सर पीपल्स पार्टी जा वर्कर नाराज़गी जो इज़हार करे जेकी 1 खां 4 स्केल जी नौकरियूं आहिनि उहे विकिण करण जो इल्ज़ाम। ॾिसो, पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह रोज़गार ॾिनो आहे माण्हुनि खे। इदारा पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾिना आहिनि, रोज़गार पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾिनो आहे ऐं वर्करनि खे पाकिस्तान पीपल्स पार्टी कीअं थी विसारे सघे। पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजे वर्कर्स खे ऐं पंहिंजे वोटर्स खे हमेशह, तव्हां ॾिसो त पास्ट में जॾहिं बि हींअर जेके टीचर्स जूं नौकरियूं आहिनि ओपन मेरिट ते मिलियूं आहिनि, पुलिस वारनि जूं नौकरियूं ओपन मेरिट ते मिलियूं आहिनि। कंहिं ॿी गवर्नमेंट ईअं न कयो आहे। हो ॿी गवर्नमेंट ईंदी आहे, उहो सिर्फ़ु पंहिंजनि माण्हुनि खे नवाज़ींदी आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका आहे सो पहिरियों दफ़ो ओपन मेरिट कई आहे त जीअं जेका मायूसी आहे उहा ख़तमु थिए ऐं इनशाला हींअर 1 खां 4 स्केल जो नौकरियूं बि जेको आहे उहे ऐं 5 खां 15 ग्रेड जूं IBA टेस्ट जे थ्रू उन्हनि कयूं आहिनि। त कुझु न कुझु हुन में मेरिट जो बि ख़्यालु रखियो वियो आहे ऐं डेफिनेटली जेके वर्कर्स आहिनि उहो ज़ाहिर आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा वर्कर पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जान आहिनि ऐं उन्हनि खे उहे बिल्कुलु मायूस न कबो, उन्हनि खे नौकरियूं मिलंदियूं। ॾिसो, जेल में रहणु एॾो सवलो न आहे। आसिफ ज़रदारी साहब 14 साल जेल काटी, का बि हुननि जेका आहे सो 14 साल तकलीफ़ जेल काटी। मुंहिंजे वालिद साहब पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सभु जेके आहिनि MRD में केतिरा माण्हू जेलुनि में विया, कोड़ा खाधऊं। इहो अनफॉर्चुनेटली असां वटि सियासत में इहे सभु शयूं आहिनि। मां जॾहिं सियासत में अचां पियो, मुंहिंजे वालिद साहब चयो त भई तव्हां रेल जेल ॿिन्हिनि जे लाइ तयारु रहो। इहो त सियासत जो हिसो आहे। दादू ज़िलो पीपल्स पार्टी जो किलो सॼो वञे, दादू ज़िले जा माण्हू पीपल्स पार्टी मां मायूस थी विया। इहो तव्हांजो पर्सनल ओपिनियन थी थो सघे। इलेक्शंस में त पाकिस्तान पीपल्स पार्टी खे माण्हू ई वोट ॾेई ऐं वधि में वधि पहिरियों खां वधीक जेको आहे सो वोट ॾेई कामयाबु कनि था। इहो तव्हांजो पंहिंजो ज़ाती ओपिनियन थी थो सघे। आवाम जो त ॾिसो, लिटमस टेस्ट इहो ई आहे कि इलेक्शंस में वञे न माण्हू। इलेक्शंस में पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका आहे डिलीवर करे थी। जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी जा
प्रोग्राम शुरू थिया आहिनि उन्हनि ते ॻाल्हाईंदासीं त तमामु घणो वक़्तु लॻी वेंदो। बेनज़ीर इनकम सपोर्ट खां वठी हारी कार्ड पंहिंजो इहे प्रोग्राम्स माज़ी में तव्हां ॿुधायो त कंहिं बि गवर्नमेंट अहिड़ियूं या जेके ॿोॾ में घरनि वारो जेको आहे इहो ज़ाहिर आहे आम माण्हू खे ग्रास रूट लेवल ते पीपल्स पार्टी डिलीवर करे थी, तॾहिं पीपल्स पार्टी खे इलेक्शन में वोट मिले थी। बाक़ी हाणे मीडिया DAP सब्सिडी, यूरिया सब्सिडी, इहे सभु प्रोग्राम्स तव्हां माज़ी जी गवर्नमेंट ते तव्हां कंपेयर त कयो, माण्हू त हिसाब किताब कनि था, कंपेयर कनि था ऐं पोइ ॾिसनि था त पीपल्स पार्टी हुननि जे लाइ बहितर आहे, तॾहिं हुननि खे पहिरीं खां वधीक जेको आहे वोट ॾेई ऐं कामयाबु कनि था। अच्छा सर, ॿियो त SSP साहिबु जेको आहे ॾोहारी गिरफ़्तार करण जी बजाय आम ॻोठाणनि जा घर पियो थो ड्राए। हींअर 60 खां 70 घर ड्राया अथई ॿिनि टिनि ॻोठनि में। तव्हां छा चवंदा हिन इहा हिन मामले जी त मूंखे ख़बर न आहे, हिन मामले जी मां तव्हांजे थ्रू इहा ख़बर पई आहे, इंक्वायरी करे था वठूं, अहिड़ी का ज़्यादती हूंदी त हुनजो इंशाअल्लाह इज़ालो थींदो।